सॼे सिंध में वॾेरा जेके ज़ालिमन, कामोरा जेके करप्टन या MPA MNA ये आंगरनि ते ॻणण जेतिरा आहिनि। तव्हां ॻणींदव त 200 में न थींदा, 500 में न थींदा। तव्हां 7 करोड़ खां मथे सिर्फ़ सिंध जे अंदरि आहियो। तव्हां 25 करोड़ पूरे पाकिस्तान में आहियो, पर पोइ बि तव्हांजे मथां 500 या 1000 माण्हुनि जो कब्ज़ो आहे। छाजे करे? छो जो असां विरायल आहियूं। इहो विराइण जो अमल कंहिं कयो? इहो अंग्रेज़ कयो। अंग्रेज़ जॾहिं हिन खिते में आयो, हुन ॾिठो त हिननि माण्हुनि ते असांखे टैंकियूं, बंदूकूं, हथियार, फौज खणी अची हमलो करण जी ज़रूरत कोन्हे। हिते हिंदू भी आहिनि, मुसलमान भी आहिनि, विड़ाए छॾियोनि। हिते शिया भी आहिनि, सुन्नी भी आहिनि, विड़ाए छॾियोनि। हिते हर कबीले जा माण्हू आहिनि, कबीलनि ते विड़ाए छॾियोनि। जॾहिं तव्हां हिननि खे विड़ाईंदो, हे पाण में विड़ंदा। असां हिननि जे खज़ाननि ते, असां हिननि जे हक़नि ते कारीगर बणिजी वेही हिननि जा हक़ खाई हिननि खे ग़रीब, मज़लूम, कमज़ोर हमेशह जे लाइ रहण ॾींदासीं। उहा जॾहिं अंग्रेज़ तां वञे पियो, शैतान त हुयो न अंग्रेज़। शैतान जो कमु इहो हूंदो आहे त जॾहिं पाण वञे त पोयां पंहिंजा शागिर्द छॾे वेंदो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हर माण्हूअ जे कॾ हिकु शैतान त न आहे न लॻल, उन जा शागिर्द लॻल आहिनि। इहे शागिर्द उन्हनि शैताननि जा केर हुआ? असांजा ज़ालिम जाबिर वॾेरा, जंहिंखे हिननि घोड़ा डोड़ायऊं। चो बाबा घोड़ा डोड़ायो, जाते घोड़ा वञी बीहनि या